हाकिम खान रब जे तेरे जे मथां का लापरवाही न कजां छो जो ॻोठ में हुन खां वधीक ख़तरनाक माण्हू ॿियो केरु बि न आहे। तुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे त मूं जन हमरान खां हथियार खसी उन्हनि खे गोलियूं हणी मुंहिंजे क़ैद मां निकिरी वेंदो। इन में को बि शक न समझजां। जेकॾहिं इहा ग़लती कंदो त पंहिंजे मौत खे दावत ॾींदो। सिर्फ़ु हुननि खे क़ैद में रखण सां असांखे को फ़ाइदो न आहे त पोइ ॿिन्ही खे मारे छो थो छॾे। जेकॾहिं हू मरी विया त असांजे कंहिं बि कम जा न आहिनि, पर जेकॾहिं ज़िंदा आहिनि त पोइ उन्हनि में आसरो आहे ऐं उन्हनि जे वसीले असां गफ़ार खान खे इस्तेमालु करे सघूं था। भुलियल आहीं हाकिम खान, भुलियल आहीं तूं। गफ़ार खान कॾहिं बि पंहिंजो सिर उन्हनि जे करे अॾी ते कोन रखंदो। या पोइ करे ॾिसूं था गफ़ार जे तरफ़, ख़बर पइजी वेंदी त हू ॿई केतिरा क़ीमती आहिनि। जेकॾहिं ॿई बेमुला निकिता त छा इन खे मारियो वेंदो? जेकॾहिं हू ॿई कंहिं कम जा न निकिता त पोइ उन्हनि खे आज़ादु करे छॾींदासीं। रब न मात कढंदे न हाकिम खान त पंहिंजी मौत खे दावत ॾींदी हुनखे आज़ादु छॾण खतरे खां ख़ाली न हूंदो। रबनि खे मारण बि बेवकूफ़ी हूंदी कमाल खान। फ़िलहालु इन खे ज़िंदा रखणो ई पवंदो ऐं जेसि ताईं असां गफ़ार खान जो बिलो नथा करे सघूं। ॿिन्ही दुरियुनि जो हल आख़िरी ठाव ई आहे जंहिंखां तव्हां ॿई भॼो पिया। पुठा मां सम्झां थो हीअ असांजे सिर जो सौदो अधे सां ज़रूरु कंदो। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।